मिठी में आकली पाड़े जे मेंगवाड़ बिरादरी मक़ामी काउंसलर झांझण मेंगवाड़ ऐं मिठी पुलिस खिलाफ़ औरतनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिर पौरितनि भीरोलाल, केवल मेंगवाड़, अमलख मेंगवाड़, नारायण दास ऐं ॿियनि धाईंदे चयो त असांजे वार्ड जे काउंसलर झांझण मेंगवाड़ असां पौरितनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। असांजे घरनि ते पुलिस सुम्हाणे औरतनि ऐं ॿारनि जी तज़लील कई वई ऐं असां पुलिस फ़ैसिले जो चई मिठी थाणे ते आंदो, जिते काउंसलर जे पुट पुलिस एहलकार सुनील मेंगवाड़ ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि बिला जवाज़ असां ते इहो चई तशदुद कयो त तव्हां काउंसलर झांझण मेंगवाड़ जी हाज़िरी छो नथा भरियो। हुननि चयो त मिठी पुलिस काउंसलर जे कमदार बणियल आहे, जेका काउंसलर जे चुर्च ते असां सां ज़ुल्म करे रही आहे। हुननि चयो त असां सां थियल ज़्यादती जो नोटिस वठी मक़ामी काउंसलर ऐं मुलविस पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में औरतनि ऐं ॿारनि समेत एहतजाज जो दायरो वधायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।